अब्दुल वाहिद आरीसर अदब सियासत ॿोली शाइरी ऐं तारीख़ सम्झंदड़ ऐं उन ते लिखंदड़ सिंध जो निरालो सियासतदान। ये न रुगो तारीख़ पंहिंजे कलम ज़रिए संवारियो पर उन ॾुखे सफ़र वारी सियासत में जेल जूं सख़्तियूं बर्दाश्त कयूं, टार्चर थियणा गज़ाब ऐं फटका बि सटिया, पर पंहिंजे मंज़िल जे उन मैदान में हू इंच जेतिरो बि पोइते न थियो। हू सिंधी क़ौम लाइ साईं जी अमसे जी छपर छाऊं हो। हू लार उत्तर थर जो आशिक़ बि हो। सिंध उन जे रत सत में ईअं समायल हुई जीअं थरीले जे मन में पंहिंजो भॻवानु। हू सदैव फ़क़ीरी वेस में पियो हलंदो हो। हुन कॾहिं बि शाही बंगलनि खे तरजीह कान ॾिनी। अॼु बि नूराबाद जो कचो घर जिते आरीसर साहिब जूं कई यादूं समायल आहिनि। साईं अब्दुल वाहिद आरीसर 11 अक्टूबर 1952 ते ॻोठ नूराबाद तिलके उमरकोट में ॼाओ। संदसि वालिद आज़ादो आरीसर पेशे जे लिहाज़ खां हारी हुयो। इब्तिदाई तइलीम हुन प्राइमरी स्कूल नूराबाद में हासिल कई। बाद में मदरसे हाशमिया सिजाल में दाख़िल ऐं पोइ 1968 में कॉलेज हैदराबाद मां तइलीम मुकमल करे मौलवी अरबिया जो इम्तिहान पास कयईं, जेको ग्रेजुएशन जो बराबरि हो। आलिम मुस्तफ़ा कासमी पिणु संदसि उस्ताद रहियो। संदसि शादी केसर सां थी, जंहिं मां केस हिकु नियाणी ॼाई जंहिंजो नालो इंदिरा आहे। जी हैदराबाद जी मेमन महले जी मस्जिद में पेशमाम थी निमाज़ पढ़ाईंदो ऐं माण्हुनि खे दीनी तइलीम ॾियणु शुरू कयईं। 1969 में जमायत तुलबा इस्लाम में शामिल थी वियो ऐं पोइ 18 जून 19